तो साथियों छा खुश ख़ैरात में ठीक है। तव्हां यादि हूंदो 5-10 मिंट पहिरीं मां मोरो जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि ते वापडा के ख़िलाफ़ जेका वापडा जी मुसलसल नाइजाइज़ी आहे हूअं त सदाईं हूंदी आहे, पर रमज़ान में ख़ासि तौर ते मुकमल लाइट कान्हे का, जंहिं लाइ मां पोस्ट रखी हिकिड़ी त मां मोरो जेको फोकल पर्सन पीपल्स पार्टी तरफ़ मुक़ररु कयो आहे बिल्कुलु नाकार आहे, कंहिं बि कम जो न आहे। पोयों जेको आहे सो माना गर्मी गुज़री उन में बि साईं जन जो को किरदारु कोन्हे, तॾहिं बि असां लिखियो। हिन रमज़ान जे भलारे महीने में बि हिन फोकल पर्सन जो को बि किरदारु कोन्हे को। मां मुंहिंजे जस्ट पोस्ट रखण खां पोइ इहा सूरत हाल थी त मुंहिंजे पाड़े जेको मेन ट्रांसफार्मर आहे पहिरियों 0 पोल ते, यानी ही 3 स्टार्ट आहे, इहो हले पियो थो। ही ट्रांसफार्मर जेको आहे सो फौरी तौर फोकल पर्सन जे चवण ते कचियो वियो आहे। जंहिं अमलदार वापडा अमलदार जंहिं ट्रांसफार्मर कचियो हुन खां मां फ़ोन करे पुछियो कि तव्हां कंहिं ऑर्डर ॾिनो आहे, चई मूंखे चयो तोखे एक्शन ऑर्डर ॾिनो आहे, चई एक्शन बि न ॾिनो आहे, मुंहिंजो एस डी ॾिनो आहे, चई एस डी बि न ॾिनो आहे। त माना तव्हां सम्झी वञो त फोकल पर्सन जी हिते हले थी त माण्हुनि जी लाइट कटाए सघे, पर जेका जंहिंजे लाइ पीपल्स पार्टी ने मुक़ररु कयो आहे त तव्हां मोरे माण्हुनि खे रिलीफ वठी ॾियो, त उन में फोकल पर्सन जो इहो अमल आहे त रमज़ान जे ॾींहुं जुमे जे ॾींहुं उन असांजो ट्रांसफार्मर कटाए छॾियो आहे। हीअ आहे हालत। मां मोहतरम ज़ियाउल नजार साहिब गुज़ारिश कंदुमि ख़ुदा न अहिड़ा माण्हू मुक़ररु कयो जेके अवाम खे आज़ारी न, अवाम खे रिलीफ ॾियनि। हीअ जेके तव्हां माण्हू मुक़ररु कयो था फोकल पर्सन, इहे माण्हुनि जे रिलीफ जे लाइ तव्हां कयो, जे माण्हुनि खे सहूलियत मुहैया कनि, माण्हुनि जा मामला हल कनि, पर मोरो फोकल पर्सन जेको वापडा मुक़ररु कयल आहे माण्हुनि जे लाइ मसइला पैदा पियो थो करे। हिनखे फौरी तौर ते हटाए कंहिं ज़िम्मेदार माण्हू खे हिन इहा जेको आहे फोकल पर्सन मुक़ररु कयो जंहिं मोरे अवाम खे रिलीफ मिली सघे।